अच्छा 57 कयो आहे। मूंखे भरोसो आहे सरसब्ज एमपी ऐं कैन गवारा थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ीअमद में सिंध जे सक़ाफ़त सिंधी ॿोलीअ जे अज़ीम मुहाफ़िज़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जिन खे भेटा पेश करण लाइ सक़ाफ़ती जश्न लतीफ़ जे उनवान सां फ़क़ीर मियादाद सिलानी चांडियो, सूफ़ी रागी कामरान अली चांडियो ऐं रिज़वान अली चांडियो पारां नूरानी शादी हाल में सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो। सक़ाफ़ती प्रोग्राम जो इफ़्तिताह तक़रीब जो महिमान ख़ासि डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर ऐं असिस्टेंट कमिश्नर काज़ीअमद हाफ़िज़ ज़ीशान राशिद कयो। सक़ाफ़ती जश्न लतीफ़ में शहर जे सियासी समाजी सहाफ़ियुनि ऐं सान्या वंडनि भरपूर शिरकत कई। हुन सक़ाफ़ती जश्न में अदबी कॉन्फ्रेंस, सूफ़ी रागी, रेहान, लोक मौसीक़ी, सुघड़ कचहरी, लतीफ़ साईं जी बेतन में आयल सक़ाफ़ती शयुनि जी नुमाइश, भलियूं डांद गाॾियूं ऐं भला उठ भला घोड़ा ऐं सक़ाफ़ती मल मलाकड़ो पिणु मुनक़द कयो वियो। उन हवाले सां वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। सक़ाफ़ती जश्न लतीफ़ मल्हायूं पिया, उहो मल्हाइण सक़ाफ़ती त्योहार पूरी सिंध में या पूरी दुनिया में जिथे सिंधी माण्हू रहनि था उहे मल्हाइनि था। त हू बसि माना टोपी अजरक ऐं पटको वग़ैरह उहे ॿधी करे ऐं हिकिड़े मुख़्तसिर कंहिं कलाम ते डांसूं करे ऐं माना पंहिंजो दिलि ख़ुशि कंदा। इहा सुठी ॻाल्हि आहे, बहितरीन आहे। असां पाण बि ईअं कंदा आहियूं। असांजो हिते जेको सक़ाफ़ती जश्न लतीफ़ मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सक़ाफ़त अखियुनि सां ॾिसूं, असां पंहिंजे जेको तहज़ीब खे ॾिसूं, असां पंहिंजी ॿोलीअ खे सम्झूं। असांखे असांजे माना ॿोली जो, सक़ाफ़त जो, तहज़ीब जो, सिंध जो हिकिड़ी मुहाफ़िज़ आहे को शहनशाह लतीफ़। उन लतीफ़ खे सम्झण जे लाइ, लतीफ़ खे भेटा पेश करण जे लाइ असां जेको हर साल ॾिहाड़ो मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें माना लतीफ़ साईं जिन शयुनि जो पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो उहे शयूं मौजूदु आहिनि हिते। ऐं जेके सिंधी लोक साज़ जेके आहिनि, चंग, घोणी जो, सुरंदो, कीनर, उहे बि मौजूदु आहिनि। उहे बि जेके माने फन जो मुज़ाहिरो कंदा। सूफ़ियानो राग बि आहे असां वटि अॼु। ऐं उन खां पोइ जेके माना भला डांद, भला उठ, भला घोड़ा सिंगारियल, उहे बि जेके मौजूदु आहिनि। ऐं शाम जो 3 बजे जेको मलाखड़ो थींदो, सिंध जा जेके मल पहलवान हूंदा उहे पंहिंजो ज़ोर आज़माईंदा ऐं सिंध जी क़ौमी रांदि मल जेका उहा तव्हांजे नज़रनि जे साम्हूं हूंदी। सो चवण जो मक़सदु इहो असां पंहिंजो सक़ाफ़ती ॾींहुं, असां पंहिंजे तहज़ीब खे, असां पंहिंजी कल्चर खे, पंहिंजी ॿोली खे प्रोमोट करण जे लाइ असां लतीफ़ खे माना भेटा पेश करण जे लाइ ॾींहुं जेको मल्हायूं पिया, ताकी असांजे ईंदड़ जेके नौजवान आहिनि उहे सम्झनि त भिटाई छा चयो आहे, त भिटाई कीअं ॾिठो आहे सिंध खे, भिटाई पंहिंजी ॿोली खे कीअं ॾिठो आहे, भिटाई पंहिंजी सक़ाफ़त खे कीअं थो ॾिसे, भिटाई पंहिंजी सिंध खे कीअं थो ॾिसे, भिटाई पंहिंजे कल्चर खे कीअं थो ॾिसे। हिन देश में दस्तूर जो नालो न हुजे हा, हिन देश में दस्तूर जो नालो न हुजे हा, काराण हुजे हा, उजालो न हुजे हा, ही क़ौम अंधेरनि में धिका खाए हा हरदम, राशिद जे भिटाई जो रिसालो न हुजे हा। असां भिटाई खे पढ़ूं था त असांखे ख़बर थी पए त सुख न सुठा कॾहिं खरकणा लाइ। असां भिटाई खे पढ़ूं था त ख़बर थी पए त जूतनि खे सिंधी में त खरकणा बि चइबो आहे। असां भिटाई खे जेॾी महिल पढ़ूं था त सिंधी में हिनखे बाल खे त खिनीरो चइबो आहे। असां भिटाई खे पढ़ूं था, असांखे ख़बर थी पए त चढ़नि चोरी आहियां, सुख थी सुमा कीअं, सारियां साहुड़ ॼाम खे ॾह भेरा ॾींहं, मेहार मरण सी नीयर पातम नीअ जो। सभु जेके आहिनि से हिकिड़ा मोहबत जा पैगाम आहिनि, मोहबत खे वाट विझण जूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं लतीफ़ साईं असांजी सिंध जो उहो हिकु शाइर आहे जीअं हिकिड़ो सागर बेकिनार हूंदो आहे, बेकिनार बहर शाइर आहे लतीफ़ असांजो। शाइरी पढ़ूं त था, असीं ॿुधूं त था, पर हिते कामरान अली जेके उहे शयूं डिस्प्ले कयूं आहिनि त लतीफ़ साईं जी शाइरी जो हिकिड़ो मुशाहिदो थी थो वञे असांखे त लतीफ़ साईं छा थो चवणु चाहे, कहिड़ो मैसेज ॾियणु चाहे थो। उन जो नालो त जश्न लतीफ़ सक़ाफ़ती प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम में जिते असांखे लतीफ़ जे फ़िक्र खे सम्झण जो टाइम मिलियो आहे, उते असांखे सिंध जी सक़ाफ़त बि नज़र अचे पई। सिंधी मेज़बानी जी सुञाण, टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।